पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारक लफ्ज़न फरमाया युमिन हत्ता कुना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। मदीने में फरमाता जिस ताईं पक्का मोमिन न था तिसको जिस ताईं तहांजी मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत पंहिंजी जान खां पंहिंजे माल खां पंहिंजे औलाद खां पंहिंजी माल मिल्कियत खां दौलत खां अबे अम्मा खां जेसिताईं वधीक तहांजी मोहब्बत मां अल्लाह जे रसूल सां न आहे तेसिताईं तव्हां मोमिन न आहियो। पंहिंजे माल खां पंहिंजे जान खां पंहिंजे औलाद खां वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां हुजे इनके ईमान चइबो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत छो न कजे, उहो मदीना अमीर आहे जिन अखलाक में आला, जंहिंजी गुफ्तार बि आला, जंहिंजी रफ़्तार बि आला, जंहिंजो उथण बि आला, जंहिंजो विहण बि आला, जंहिंजो सुम्हण बि आला, जंहिंजो जागण बि आला, जंहिंजा फर्ज़ बि आला, जंहिंजा सुन्नत ऐं वितर आला, जंहिंजा इशराक तहज्जुद जी नमाज़ आला, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खिलण बि आला, मदीने मीर जो हलण बि आला, मदीने मीर जो उथण बि आला, मदीने मीर जी ख़ामोशी बि आला। वो मदीना मीर आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह ताला इन जहान में मोकिलियो ऐं पंहिंजे महबूब बणाए करे मोकिलियईं, जंहिंजी हर हिक अदा अल्लाह जी ज़ात क़ुरान जे अंदर महफूज़ कई आहे। तीअं क़यामत ॾियारे मदीने मीर जो तज़किरो थींदो रहे। जेसिताईं अल्लाह जो क़ुरान दुनिया में मौजूद तुम खां ताईं अल्लाह जे रसूल जी सीरत तव्हां सां ताईं मौजूद रहंदी। ऐं क़ुरान मजीद तेसिताईं आहे जेसिताईं सारो जहान